बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जूं हेडलाइन। दोदापुर में कोशिश अख़बार जो रिपोर्टर नौजवान सहाफ़ी ज़ुल्फ़कार मुंदरानी गोलियों हणी बेदर्दी सां क़तल। सहाफ़िन, सियासी ऐं समाजी अॻवाननि पारां वाक़िए जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत। शहीद सहाफ़ी जे वारिसनि मूजिबि ज़ुल्फ़कार मुंदरानी खे दाया बिरादरी जे माण्हुनि पारां क़तल कयो वियो ऐं हू केतिरी ई देरि वाक़िए वारी हंधि तड़पंदो रहियो, पर संदसि वेझो को बि न आयो। नई पुलिस खेसि इस्पताल मुंतक़िल करण जी ज़हमत कई। ॻणती जोगी हालत में लाड़काणे खणाए आयासीं, जिते हुन ज़ख़्म जी सट न सहंदे दम धणी हवाले कयो। वक़्ताइती कार्रवाई कंदे ॿिनि जवाबदारनि रियाज़ ऐं नज़ीर दायो खे गिरफ़्तार करे वरितो आहे पुलिस। ज़ुल्फ़कार मुंदरानी खे कारहें इल्ज़ाम हेठि क़तल कयो वियो आहे। जवाबदारनि जो इल्ज़ाम, पुलिस शहीद जो खून लुढ़ण लाइ केस खे ग़लति रंग ॾेई ड्रामो रचाए रही आहे। इल्ज़ामनि खे रद्द करियूं था वारिसनि ऐं सहाफ़िन में ताव। ज़ुल्फ़कार मुंदरानी क़तल केस में मेरिट जो मुतालबो। शिकारपुर जे इलाइक़े ड्रखण वेझो ॻोठ मोर चांडियो में चांडिया बिरादरी जी ॿिनि धुरनि में पुराणे संगावती तकरार तां झेड़ो। गोलियूं लॻण जे नतीजे में हिकी धुर जा गुलबहार, ज़मीर ऐं अरबाब चांडियो क़तल। इत्तला बावजूद पुलिस जे न पहुचण सबबि लाश 3 कलाकनि ताईं वाक़िए वारे हंधि निटिरण उस में सड़ंदा रहिया। पुलिस मूजिबि चांडिया बिरादरी जे साजिद ऐं गुलबहार चांडियो जी धुरिन जे विच में हलंदड़ झेड़ो हो। सजाद चांडियो जी धुर सरवर चांडियो जे क़तल पलांद में हमिलो करे 3 ॼणनि खे क़तल कयो। वधीक जांच हलंदड़ आहे। क़तल थियलनि जे वारिसनि जो चवणु हो त असां सां ज़ुल्म थियो आहे। ज़मीन ते कमु कंदड़ 3 ॼणनि खे बेदर्दी सां क़तल कयो वियो आहे। जैकबाबाद में कहर जी गर्मी, सिज सवा नेज़े ते लही आयो। कांव जी अख कढंदड़ क़यामत ख़ेज़ गर्मी शहरनि खे घरनि ताईं महदूद करे छॾियो। रोड रस्ता वीरान। गर्मी पद इमरजेंसी सूरत हाल 51 सेंटीग्रेड खां बि टपी वियो। सिंध में शराब खाननि जे खुलण वारे ऐलान बाद शराबिन जी जैकबाबाद समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मिठाई जी दुकाननि खां बि वधीक रश। जैकबाबाद जे पॉपुलर वाइन स्टोर ऐं सुरेश वाइन स्टोर ते शराबिन जूं कतारूं लॻी वयूं। तंगवानी पुलिस जे अहलकार पहरुद्दीन बहलकानी सां बलूचिस्तान जे शहर झटपट वेझो रोड हादसो। पुलिस अहलकार फौत, मढ़ घर पहुचण ते कोहराम। दिलमुराद वेझो 2 पोरहतनि जे घरनि खे बाहि साड़े ख़ाक करे छॾियो। मुतासिर पोरहतनि जो चवणु हो त बाहि जे नतीजे में चौपायो माल, रोक रक़म, न्याणी जे ॾाज समेत ॿियो क़ीमती सामान बि सड़ी वियो। खुलियल आसमान हेठि वेठा आहियूं, हुकूमत असांजी मदद करे। जरवार वेझो नरली माइनर जी पुछड़ी जे आबादगारनि जो अब्दुल रज़ाक शर, सिंधी हारी तहरीक जे अॻवान लुत्फ़ मियां शर, कमाल बलोच, अहमद खान शर, मंज़ूर अहमद शर जी अॻवानी में पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। अॻवाननि जो चवणु हो त पाणी न पहुचण करे हिन महल ताईं असांजी 10,000 एकड़ खां वधीक ज़मीन बंजर बणिजी वई आहे। असांजी नरली शाख ते ग़ैर क़ानूनी माडूल ऐं वॾा कट हुजण करे असांजी पुछड़ी जे आबादगारनि ताईं पाणी नथो पहुचे। ठठे में कोरोना वायरस जे ख़दशे सबबि तफ़रीही मागनि ते मढ़ियल पाबंदी खे ईद ईंदे ई शहरनि हवा में उॾाए छॾियो। लॉकडाउन सबबि घरनि में बांद बणियल शहरनि ईद ते तफ़रीही मागनि जो रुख़ करे वरितो। ठठे जे तफ़रीही मागनि कींझर ऐं मकली ते मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां आयल सयाहनि जो रश। जैकबाबाद वेझो मौलादाद थाणे जी हद ॻोठ सूमरावाही में चुल्ह मां चिण गुथण सबबि हिकु घर खे बाहि लॻी वई। ॾिसंदे ई ॾिसंदे बाहि वधीक 7 घरनि खे बि वकोड़े वई ऐं घरनि में पयल क़ीमती समूरो सामान सड़ी रख थी वियो। मुतासिरनि मूजिबि बाहि जे वाक़िए बाद फौरी फायर ब्रिगेड खे इत्तला कयो, पर मदद न पहुचण सबबि असांजो सभु कुझु सड़ी रख थी वियो। जैकबाबाद एयरपोर्ट थाणे जी हद अंदरि चोरनि अवाम जूं निंडूं हराम करे छॾियूं। सोराब खान खोसा घिटी मां नामालूम चोर आदिल अबड़ो जी CD मोटरसाइकिल 2019 मॉडल चोरी करे विया। पुलिस जवाबदार गिरफ़्तार करण में नाकाम। जैकब न्यूज़ CCTV फुटेज हथ करे वरिता। HST शबीर अहमद गोलो में 2 ॾींहं अॻु कोरोना वायरस जी तस्दीक कई वई हुई। उस्ताद शबीर अहमद गोलो 1 हफ़्तो अॻु SIUT कराची में ज़ेरे इलाज हो। 2 ॾींहं अॻु रिपोर्ट हाकारी अचण बाद खेसि करंटीना सेंटर मुंतक़िल कयो वियो हो, जिते हू फौत थी वियो। शिकारपुर में कोयटा खां रावलपिंडी वेंदड़ जाफ़र एक्सप्रेस जूं 5 बोगियूं पटड़ी तां लही वयूं। वाक़े में को बि जानी नुक़सान न थियो। रेलवे अख़्तियारनि ट्रेन खे लथल 5 बोगियुनि खां कटे सखर रवानो करे छॾियो। मुसाफ़िर सख़्त परेशान। ही हुयूं हेडलाइंस। गढ़ी खैरो जे इलाइक़े दोदापुर में सहाफ़ी ज़ुल्फ़कार मुंदरानी जे क़तल केस बाबति तफ़सील ॿुधाए रहियो आहे अमर सिंह। जी नाज़रीन, संदसि वालिद जो चवणु आहे त मुंहिंजे पुट खे
कोई सैयद आहे जेको मुसलसल धमकियूं ॾींदो हुयो, जेको चवनि था त मतिलबु उन जा कोई दुकान आहिनि दोदापुर शहर में जिते जेको आहे सो हीउ उन जे ख़िलाफ़ु ख़बरूं हलाईंदो हुयो। ऐं कुझु ॾींहं अॻु ज़ुल्फ़कार कोई मंशियात फ़रोशनि जे ख़िलाफ़ बि ख़बर हलाई हुई। उन जे ज़ुल्फ़कार जे वालिद साहब जो चवणु आहे त मुंहिंजो पुटु क़तई तौर ते बेगुनाह आहे ऐं सहाफ़त जे ई करे खेसि शहीद कयो वियो आहे ऐं असांजे जेको आहे हिकिड़ी रस्म बणिजी वई आहे त बसि पोइ यकदमि कारिहनि जो इल्ज़ाम ॾिजे। हुन वाक़ियो ॿुधाईंदे इहो बि ॿुधायो त असां मुंहिंजे पुट खे जेको आहे सो हू पंहिंजे घर खणी विया ऐं उन ते टार्चर ऐं तशदुद कयो आहे। जॾहिं त मुंहिंजे पुटु पंहिंजे भाउ खे फ़ोन ते अहिड़ो इतलाउ बि ॾिनो त मूंखे हीउ जेको आहे माण्हू ज़बरदस्ती घर खणी विया आहिनि। ऐं उन खां पोइ जॾहिं असां उते पहुतासीं त ज़ुल्फ़कार ज़ख़्मी हालत में हो, जंहिंखे बि हू असांखे खणण न पिया छॾनि। जॾहिं त असां उतां ज़ुल्फ़कार खे ज़बरदस्ती खणी ऐं लाड़काणे रवाना थियासीं, जिते हुन रस्ते में दम धणी हवाले कयो। हुन जे वालिद साहब जेको आहे सो इहो इन ॻाल्हि खे कारे इल्ज़ाम खे रद्द कयो आहे मुकमिल तौर ते। ऐं हुन इहो जेको आहे मुतालबो कयो आहे त जेकी बि जेको मुलविस माण्हू आहिनि जंहिंजी असां निशानदी करे रहिया आहियूं उहे हिन जेको आहे क़त्ल में मुलविस आहिनि ऐं हीउ सौ सिधो क़त्ल जो केस आहे, न की कारे जो केस आहे। जॾहिं त हुन इहो बि ॿुधायो त पुलिस जिन माण्हुनि खे गिरफ़्तार कयो आहे, ॿ दाया आहिनि, रियाज़ दायो नाले सां हमराह खे पुलिस गिरफ़्तार कयो आहे, त हुन जे वालिद साहब उन इल्ज़ाम खे बि रद्द कंदे चयो त हू जेको आहे क़तई तौर ते मुंहिंजे पुट जे क़त्ल में शामिल न आहिनि। सो हिन वक़्तु तालके गड़ी खेरे में सहाफ़ी बिरादरीअ में बि ॾुख जी तमामु शदीद लहर जेको आहे सो छायल आहे ऐं संदसि मढ़ इस्पताल, असां हिन वक़्तु इस्पताल में मौजूदु आहियूं, जितां संदसि मढ़ पोस्टमार्टम खां पोइ अबाणे जेको आहे ॻोठु खणाए वेंदा ऐं राति जो हुनजी तजवीज़ थींदी। जी महिरबानी अमर सिंधी। ही हुयूं हिन वक़्तु आहिनि हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां